Welcome to Time News Studios. You are watching 2 p.m. Bulletin. पीटीआई हुकूमत के टफ टाइम ॾियण लाइ पीपल्स पार्टी जी मेज़बानी में अपोजिशन जी एपीसी सुभाणे थी रही आहे। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ वीडियो लिंक ज़रिए एपीसी में शिरकत करण वारी बिलावल भुट्टो ज़रदारी जी दावत क़बूले वरिती। फ़ोन ते राब्ते दौरान बिलावल भुट्टो ऐं नवाज़ शरीफ़ में मुल्की सियासी सूरत हाल ते बि ख़यालनि जी ॾेवट। टीपी चेयरमैन जो चवणु आहे त अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी बि एपीसी खे वीडियो लिंक ज़रिए ख़िताब कंदो। नवाज़ लीग एपीसी में शिरकत कंदड़ वफ़्त लाइ नाला फाइनल करे वरिता। शहबाज शरीफ़, मरियम नवाज़, शाहिद खाकान अब्बासी, ख्वाजा आसिफ, अहसन इकबाल, अयाज सादिक, परवेज़ रशीद, ख्वाजा साद रफ़ीक, राणा सनाउल्ला, अमीर मकाम ऐं मरियम औरंगज़ेब एपीसी में शिरकत कंदा। JUI जो वफ़्द मौलाना फज़लुर रहमान जी सरबराही में शिरकत कंदो। जमात इस्लामी जे अमीर सिराजुल हक़ चयो आहे त एपीसी में शिरकत जी दावत न मिली आहे। जेकॾहिं दावत ॾिनी वई त एजेंडा वाज़े थियण ताईं एपीसी में शिरकत न कंदासीं। वफ़ाक़ी सरकार अपोजिशन जी एपीसी में नवाज़ शरीफ़ जे ख़िताब खे मीडिया ते न ॾेखारण लाइ तयारियूं तेज़ करे छॾियूं। वज़ीर आज़म जे ख़ुसूसी मुआविन शहबाज़ गिल चयो आहे त इश्तिहारी ॾोहारी नवाज़ शरीफ़ एपीसी खे ख़िताब कयो ऐं उहो ख़िताब न्यूज़ चैनल्स ते ॾेखारे पियो त पैमरा सूदो ॿिया क़ानूनी ऑप्शन्स इस्तेमालु कया वेंदा। इहो कीअं थी सघे थो त हिकु रूपोश ॾोहारी सियासी सरगर्मी करे ऐं भाषण ॾे। शरीफ़ ख़ानदान कूड़ खां सवाइ ॿियो कुझु बि नथो ॻाल्हाए सघे। इहे एतिरा कूड़ आहिनि जो बीमारी ते बि कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि। रियासत आम शहरियुनि खे तहफ़्फ़ुज़ ॾियण में नाकाम थी चुकी आहे। बुनियादी हक़नि जी भञकड़ी थी रही आहे ऐं शहरियुनि जो इंसाफ़ जे निज़ाम तां एतबार खजंदो पियो वञे। हैरानकुन तौरु रियासत जूं वज़ारतूं ऐं इदारा रियल इस्टेट जो ग़ैर क़ानूनी कारोबार करे रहियूं आहिनि। इस्लामाबाद हाई कोर्ट वफ़ाक़ी राजधानी में ॾोहनि, गुमशुदगियुनि ऐं ज़मीनुनि ते कब्ज़नि जे केसिस में शहज़ाद अकबर जी तलबी बाबति लिखत में हुकुमनामो जारी करे छॾियो। फ़ैसिले में चयो वियो आहे त इदारनि ऐं वज़ारतुनि जो रियल इस्टेट जे कारोबार में मुलविस हुजणु मफ़ादनि जे टकराव जो संजीदा सवाल पैदा करे थो। रिपोर्ट्स ॿुधाए रहियूं आहिनि त सिस्टम कहिड़ी रीति करप्शन सचल थी वियो आहे, तबाही जे किनारे ते पहुची चुको आहे। चीफ जस्टिस सतर मिनुल्ला जो चवणु आहे त ताक़तवर इलीट कानून जा बख़्या उॾिरण में सिधी रीति ज़िम्मेवार आहिनि। शहरियुनि जे बुनियादी हक़नि जे तहफ़्फ़ुज़ लाइ ठाहियल इदारा सिधी या अणसिधी रीति कानून टोड़ण में लॻल आहिनि। फ़ैसिले में शहज़ाद अकबर खे 21 सेप्टेम्बर ते ज़ाती हैसियत में पेश थियण जो हुकुम ॾींदे चयो वियो आहे त ॿुधायो त अमन अमान जी सूरत हाल ऐं आम शहरियुनि जे तहफ़्फ़ुज़ लाइ वज़ीर आज़म खे का एडवाइस ॾिनी। चीफ कमिश्नर, डिप्टी कमिश्नर, IG इस्लामाबाद, वाइस चेयरमैन बार काउंसिल ऐं बार एसोसिएशन जो सदर बि तलब। मुल्क में तालीमी इदारनि तरफ़ां SOPs ते अमल न थियण जे नतीजे में कोरोना जा केसिस ॿीहर वधणु लॻा। बलोचिस्तान में कोरोना जा केसिस वधण बाद हिकु ॾींहं में 4 स्कूल, हिकु यूनिवर्सिटी बंदि। क्वेटा जी 3 ऐं ज़ोब जे हिकु गर्ल्स स्कूल में कोरोना जा केस रिपोर्ट। बलोचिस्तान यूनिवर्सिटी बि बंदि। पंजाब जे मुख़्तलिफ़ स्कूल्स में 32 ॿारनि ऐं 2 मुलाज़िमनि खे कोरोना जी तस्दीक। वधीक 2 स्कूल सील। हैदराबाद में तालीमी इदारनि जे दौरनि दौरान प्रेस कॉन्फ्रेंस दौरान सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त सूबाई हुकूमत ॿारनि जी सिहत खे नज़र में रखंदे ॿिए मरहले में तालीमी इदारा खोलण वारो फ़ैसिलो हिकु हफ़्ते लाइ मुलतवी कयो आहे। इन में नाराज़गी जी का बि ॻाल्हि नाहे। अॻुवाट एतमाद में वठण बाबति वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद जे ॾोराबे खे बि ॾिसी वठंदासीं। खेसि ख़बर आहे त ॿारनि जी तालीम ऐं सिहत जे मामले ते असां सियासी पॉइंट स्कोरिंग नाहे कई। 22 सेप्टेम्बर ते इजलास दौरान तालीमी इदारा खोलण वारे फ़ैसिले ते नज़रसानी कई वेंदी। कराची में 4 तालीमी इदारनि खे बंदि करे छॾियो आहे। में जेको 15-15 12-12 कलाक जेको आहे सॼे ॾींहुं जेके लाइट न हूंदी आहे। हैदराबाद में जेके माण्हू मुक़ररु तारीख़ ते जेके पंहिंजो बिल ॾियनि था उन्हनि खे बि डिटेक्शन लॻाई वञे थी। जेको असांजो कारोबारी तबक़ो आहे उहो बि शदीद मुतासिर थिए थो। लोड शेडिंग चक्कर में घणी वधीक थी वई आहे ऐं हालात तमामु हिन महिल वधीक ख़राब आहिनि। कारोबार ॾींहुं ब ॾींहुं ख़राबी ते वञे थो। सिंध में डिघी लोड शेडिंग ऐं बिजली जो बहरान संगीन थी वियो। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काड़ो, दादू, मीरपुर ख़ास
नौशर फिरोज़ कोटकी शिकारपुर ऐं ॿियनि इलाइक़नि में कलाकनि जा कलाक बिजली बंदि हुजण सबबि शहरी ॿिटे अज़ाब में मुब्तला के इलेक्ट्रिक सेप्को ऐं हेस्को इंतज़ामिया तरफ़ां मुख़्तलिफ़ बहाननि सां अण एलानिय लोड शेडिंग जो सिलसिलो जारी रहवासियुनि दाहियो आहे त 8 खां 18 कलाकनि ताईं बिजली बंदि हुजण सबबि मामूल जो कार व्यवहार सख़्तु मुतासिर थी रहियो आहे। न घरनि में सुकून आहे न ई वरी कारोबार करे सघूं था। अलाए कॾहिं लोड शेडिंग जे अज़ाब मां जान आजी थींदी। बत्ती बंद थियण खां पोइ चुल्हा बि थधा थियण लॻा। सिंजे गादी वारे शहर कराची में बिजली बाद गैस बहरान बि शिदत अख़्तियार करे वियो। शहर जे अध खां वधीक इलाइक़नि में गैस जी फरहमी घटिजण बाद घरेलू वापेदार अज़ाब में मुब्तला। घरनि में औरतूं रध पचा लाइ परेशान। होटल्स ते बि गैस न हुजण सबबि बाहि ॿारण लाइ LPG सिलेंडर्स ऐं कोयलो इस्तेमालु थियण लॻो। सनअती इदारनि में बि गैस प्रेशर घटि थियण बाद कार व्यवहार मुतासिर। सिंध असेंबली में अपोजिशन लीडर फिरदौस शमीम नक़वी खे वज़ीर आज़म सूदो पंहिंजी पार्टी जे वज़ीरनि ते तनक़ीद ईची में पइजी वई। जारी कयल ट्वीट बयान में फिरदौस शमीम नक़वी चयो आहे त मुंहिंजे बयान जो मक़सदु हो त तवानाई वारे वज़ीर ऐं SSGC इंतज़ामिया ख़िलाफ़ वज़ीर आज़म खे शिकायत कंदुसि। बयान खे टोड़े मरोड़े पेश कयो वियो। पंहिंजे क़ाइद खां माफ़ी वठां थो। गुज़िरियल ॾींहुं फिरदौस शमीम नक़वी चयो हो त गैस बहरान वारे मामले ते वज़ीर आज़म सूदो ॿियनि सां ॻाल्हाईंदुसि त को हया हूंदो आहे को शर्म हूंदो आहे। मैं शोर मचाऊंगा, यही तो समझाने आया हूँ। आई एम नॉट कंसर्न PTI की गवर्नमेंट हो, PMLN की गवर्नमेंट हो, इस शहर के अंदर गैस की डिलीवरी सही नहीं है और ये मैं शोर मचाऊंगा। वजीर आजम साहब भी सुने, उमर अयूब साहब भी सुने, नदीम बाबर साहब भी सुने, उनको शर्म भी दिलाऊंगा और यही कहूंगा कुछ शर्म होती है, कुछ हया होती है। नायब DFC खैरपुर सूदो 42 ॼणनि ख़िलाफ़ करोड़नि रुपयनि जी मुबैना करप्शन जो रेफरेंस दाख़िल करे वरितो। सखर जी एहतसाब अदालत में 5 करोड़ 82 लख रुपयनि जे मुबैना करप्शन जो रेफरेंस पेश। अदालत नायब जो रेफरेंस ॿुधणी लाइ मंज़ूर करे वरितो। रेफरेंस में खुराक खाते जे अमलदारनि तरफ़ां बारदानो आबाद गारनि बदिरां वापारनि मनपसंद माण्हुनि खे ॾेई करोड़े रुपया कमाइण जो इंकशाफ। सखर जी एहतसाब अदालत 13 अक्टूबर ते नायब जे रेफरेंस ते ॿुधणी कंदी। डॉक्टर माहा जो क़त्ल या आपघात। कराची जी मक़ामी अदालत फरियादी ऐं जवाबदार धुर जा दलील मुकमल थियण बाद केस ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। सूमर ते फ़ैसिलो जारी थियण जा इम्कान। ॿुधणी दौरान जवाबदार जुनैद जे वकील माहा जे वालिद सैयद आसिफ शाह तरफ़ां लॻायल इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो। वकील दलील ॾींदे चयो आहे त सैयद आसिफ शाह इल्ज़ाम हयो आहे त माहा खे जुनैद नशे जो आदी बणायो, जॾहिं त जुनैद नशो कंदो ई नाहे। जंहिं ॾींहुं माहा खे गोली लॻी उन ॾींहुं इस्पताल ॾियण लाइ एम्बुलेंस जो भाड़ो बि जुनैद ई भरियो हो। गढ़ी खेरो पुलिस अगवा थियल जोड़े जो पतो लगाइण लाइ ॿिए ॾींहुं बि हरकत में न आई। गुज़िरियल ॾींहुं पुनू भट्टी थाणे जे हद में हथियारबंद गुलहसन कटोहर ऐं संसदाल मलूका कटोहर खे अगवा करे विया हुआ। पुलिस जी मुजरमानी ख़ामोशी बाद कटोहर बिरादरी जो कठ तलब। कटोहर बिरादरी जे माण्हुनि जोड़े जी ज़िंदगी खे ख़तरो करार ॾींदे चयो आहे त पुलिस जोड़े खे हथु करण लाइ को बि एक्शन नाहे खयो। ख़दशो आहे त जवाबदार जोड़े खे क़त्ल करे छॾींदा। बिरादरी जे कठ में अॻिते जो लाहेअमल जोड़ियो वेंदो। डहर की बरसा ॻोठ नौकोट में अधरोट शख़्स इनायत अली शाह पेट ऐं गले ते झीरूं हणी क़त्ल। पुलिस जो चवणु आहे त इनायत अली शाह कारखाने ते सुतल हो त सुबुह सवेर ज़ख़्मी हालत में मिलियो। खेसि इस्पताल न्यो पियो वियो त रस्ते ते ई दम ॾेई छॾियो। ॻोठाणनि खे पेट ऐं गले ते तेज़धार वारे औज़ार सां झीरूं ॾिनल हुयूं। क़त्ल जा कारण ऐं जवाबदारनि जी ॻोल्हा लाइ जांच कई पई वञे। बावड़ो भरिसां घुटकी वासी टैक्सी ड्राइवर धाड़ेलनि तां अगवा। मुख़फ़ी ज़ाहिर हुसैन संगड़ जे भाउ जो चवणु आहे त टैक्सी ड्राइवर खे धाड़ेलनि किराए ते बावड़ो हलण लाइ चयो। गुज़िरियल ॾींहुं हू बावड़े वियो त धाड़ेलनि खेसि अगवा करे वरितो। ड्राइवर ज़ाहिर हुसैन संगड़ जो मोबाइल फ़ोन बि बंदि मिली रहियो आहे। ज़ाहिर हुसैन संगड़ धारियो आहे त संदसि भाउ जे अगवा जो इतला मिलण बावजूदि बावड़ो पुलिस हरकत में न आई। धाड़ेलनि ख़िलाफ़ कार्रवाई करे मुख़फ़ी टैक्सी ड्राइवर खे जल्द बाज़ियाब कराइण जो मुतालबो। खानपुर महर भरिसां बबली माइनर में नीगल जो लाश हथ। ॻोठाणनि माइनर में लाश लुढ़ंदो ॾिसी पुलिस खे इतला ॾिनो।
पुलिस लाश अस्पताल मुंतकिल करे छॾियो। लाश जी मृत्यु माथेलो वासी अयाज़ अली तौर सुञाणप। पुलिस चयो आहे त नींगर अयाज़ अली गुज़िरियल राति गुम थी वियो हो। सिनस वारसन अहिड़ो इतला थाणे ते ॾिनो। अॼु सुबुह नींगर जो लाश बंगली माइनर मां हथ आयो। चोर जमाली भरिसां कखाए घर मां पीरसन जो लाश हथ। पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतकिल कयो। पीरसन जी खोखरा पार वासी मोहम्मद यूसुफ तौर सुञाणप। पुलिस चयो आहे त पोस्टमार्टम बाद पीरसन जी मौत जा कारण मालूम थी सघंदा। कुंडरी जे ॻोठ आबिद क़ाइम खानी में औरत जे मुबैना क़त्ल जे जरगे दौरान मक़तूलनि जे मुड़ुस ऐं ॾेर ते 60,000 रुपया ॾंड मुक़रर। जरगे में फतवा जारी कई वई आहे त जवाबदार धुर मक़तूलनि जे वारसनि खे 60,000 रुपया ॾंड ॾींदी, जंहिं बाद धुरियूं लिखत में राज़ीनामो थाणे अदालत आॾो पेश कंदियूं। जरगे में फतवा जारी थियण बाद धुरियूं खीर खंड। हिकु महीनो अॻु औरत राणी कोहली जो लाश हथ आयो हो त वारसनि संदसि साहुरनि ते क़त्ल जो इल्ज़ाम हयो हो। केस दाख़िल थियण बाद पुलिस औरत जे मुड़ुस ऐं ॾेर खे गिरफ़्तार कयो हो। करमपुर भरिसां रोड ठहियल न हुजण सबब रहवासी पानी में लाश उकारे कब्रिस्तान ॾियण ते मजबूर। ॻोठ शफ़ी मोहम्मद जाफ़री जे रहवासियुनि तरफ़ां इंतज़ामिया ऐं चूंडियल नुमाइंदनि ख़िलाफ़ दाहूं। ॻोठाणनि चयो आहे त खेनि रोड सूधो बुनियादी सहूलियतूं न ॾिनियूं वयूं आहिनि। इंतज़ामी अमलदार ऐं चूंडियल नुमाइंदा हर भेरे कूड़ा वाइदा करे हलिया वञनि था। रस्ता न हुजण करे हू पानी जे तलाउ मां लाश उकारण ते मजबूर आहिनि। खिपरो में सिविल अस्पताल सूदो सरकारी ऑफिस ऐं मुख़्तलिफ़ पाड़नि में बरसाती पानी निकाल न थियो। इंतज़ामिया 5 ॾींहं गुज़रण बावजूद पानी निकाल करण में नाकाम। रहवासी इंतज़ामिया जी नाअहली ख़िलाफ़ रस्तनि ते निकिरी आया। मुज़ाहिरे दौरान रहवासियुनि दाहियो आहे त बरसाती पानी बीठल हुजण सबब खेनि अचु वञ में ॾुखियारियूं पेश अची रहियूं आहिनि। मच्छरनि जो आज़ार वधी वियो आहे। इंतज़ामिया पानी निकाल करण लाइ कख वञी बीड़ो न कयो। रहवासियुनि तरफ़ां बरसाती पानी फौरी तौर निकाल करण जो मुतालबो। FIA PSL दौरान मैच फिक्सिंग स्कैंडल में मुख्य जवाबदार फैसल चट्ठा के इल्ज़ामनि खां आजो करार ॾेई छॾियो। कराची जी ख़ुसूसी अदालत में ॿुधणी दौरान केस जो चालान पेश। अदालत जांच ऑफिसर ते कावड़ जो इज़हार कंदे चयो त केस खे कमज़ोर करे जवाबदारनि खे फ़ाइदो पहुचाइण जी कोशिश कई वई। हाणे उहे शाहिद ऐं सबूत किथे आहिनि जिन जी बुनियादनि ते हिकु मज़बूत केस ठाहियो वियो हो। अदालत FIA खे जांच ऑफिसर फरीद अहमद ख़िलाफ़ कार्रवाई जो हुकुम ॾींदे मैच फिक्सिंग स्कैंडल जी नई सिर जांच जो हुकुम ॾेई छॾियो। FIA जे चालान मूजिबि PSL दौरान मैच फिक्सिंग जे हवाले सां केतिरी कॉल्स रिकॉर्ड कयूं वयूं। केस में हींअर ताईं 13 जवाबदार गिरफ़्तार ऐं 5 फ़रार थियल आहिनि। पैसनि जी ॾेती लेती जाली बैंक अकाउंट ज़रिए थींदी हुई। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में भलेकार। मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइंस वाने बुलेटिन की शुरुआत कंदासीं शॉर्ट ब्रेक खां पोइ। अवन ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।